अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु स्पीसीज़ ते ख़ासि हुते स्पीसीज़ इन स्मार्ट डोज़िस जो हिकिड़ो नओं डोज़ मां तयारु कयो आहे तव्हांजे लाइ। ऐं अॼु हिन डोज़ में जेको छा बि थींदो उन में आउं कोशिशि डिस्कस कंदुमि ग्राफ्स। दोस्तों ग्राफ्स तमामु घणा अहम आहिनि ऐं अक्सर तौर ते असां पंहिंजी रिसर्च पेपर हुजे या रिसर्च थीसिस जेको बि तव्हांजो रिसर्च रिपोर्ट हुजे असां उन में ग्राफ ॾींदा आहियूं या जेके बि असां रिसर्च रिपोर्ट्स पढ़ंदा आहियूं मुख़्तलिफ़ ऑर्गेनाइजेशन मां ईंदियूं रहंदियूं आहिनि उन में बि ॾाढा ग्राफ हूंदा आहिनि ऐं उहे ग्राफ ॾाढा इंटरेक्टिव हूंदा आहिनि। छो जो उनजो फ़ाइदो हिकिड़ो हूंदो आहे जेके तव्हां ग्राफ खे टेबल सां कंपेयर कयो त ग्राफ में उहो पिक्चोरियल हूंदा आहिनि, उहे मुख़्तलिफ़ कलर्स हूंदा आहिनि, ॾाढा अट्रैक्टिव हूंदा आहिनि। ऐं तरीक़े सां जेके तव्हां जेको तव्हां ग्राफ ॾिसंदा हूंदो अक्सर क्रिकेट जेका ॾिसंदा आहियूं असां उन क्रिकेट में बार बार ग्राफ ईंदा आहिनि, एवरेज हूंदो आहे, मुख़्तलिफ़ ग्राफ हूंदा आहिनि या ख़ासि तौर ते ग्राफ ईंदो आहे त भई हिकु टीम अॻे में पंहिंजो बैटिंग करे चुकी आहे त ॿियो जेको टीम उनखे फॉलो करे थी उन के स्कोर के चेस करण जे लाइ त उन हिकिड़ो ग्राफ ईंदो आहे, हिकिड़ो कम्पेटिव ग्राफ ईंदो आहे जंहिंमें असां बासणी सम्झी वेंदा आहियूं त यार हिन वक़्तु जेका पोज़ीशन आहे पुराणी टीम जी छा पोज़ीशन हुई जेका अॻु में खेॾी चुकी आहे ऐं हिन टीम जी पोज़ीशन कहिड़ी आहे ऐं केतिरो जेको आहे सो सही तरीक़े सां उन टारगेट खे चेस करण जे लाइ उहो कोशिशि करे रही आहे। हाणे की इन ॿिन्ही शयुनि खे तव्हां वरी लफ़्ज़नि में कयो त अलाए केतिरा लफ़्ज़ तव्हांखे खपनि जो इन शयुनि खे हाणे उहे लफ़्ज़नि जे बदिरां तव्हां हिन ग्राफ ॾियां थो। सो दोस्तो ग्राफ जेको आहे तमामु घणा अहम आहिनि तव्हांजी रिसर्च में। सो सोचियुमि त हिन में सीरीज़ जेकी नंढी ठाहिजे जंहिंमें ग्राफ जेके उहे डिस्कस कया वञनि। अॼु जेको ही जेका हिन सीरीज़ में मां जेकी ग्राफ डिस्कस कंदुमि हिस्टोग्राम, बार ग्राफ, स्कैटर प्लॉट ऐं बॉक्स प्लॉट। छो ही तक़रीबन बार बार असां इहे ग्राफ इस्तेमालु करे कंदा आहियूं। जेकॾहिं तव्हांखे ॿियो को ग्राफ अञा बि इनखे सम्झणो आहे त उहो तव्हां कमेंट में लिखंदो त मां उन ते बि हिकिड़ी वीडियो ठाहे करे तव्हांजे लाइ पेश कंदुमि। पर बहरहाल ही जेकी वीडियो आहे ग्राफ ऐं हिन में काफ़ी जेको डिस्कस बि थी चुको आहे मुंहिंजी मुख़्तलिफ़ वीडियोज़ में ख़ासि तौर ते जॾहिं असां चेक पिया कयूं पंहिंजो अज़म्पशन्स ऑफ तव्हांजा रेगुलेशन जा त उन में लीनियरिटी जेको ग्राफ या तव्हांजी मल्टीकोनिटी या हेट्रोस्टासिटी इन जे लाइ मुख़्तलिफ़ ग्राफ ई साॻी ग्राफ उते बि डिस्कस थिया हुआ। पर हिन वीडियो में ख़ासि तौर ते इन चइनी ग्राफ खे जेको आहे डिस्कस कंदासीं उन में अंदरि जेके ऑप्शन्स आहिनि सभु जेके उनखे डिस्कस कंदासीं। ऐं इहो इन जेको आहे वीडियो जो अॼु जेको आहे हीअ जेका वीडियो आहे इहा थोरी इंट्रोडक्टरी आहे जंहिंमें थोरो ग्राफ जे बारे में ॿुधाईंदासीं। ग्राफ में जेके जॾहिं तव्हां खोलियो था त उन में जेकी जनरल शयूं थियूं अचनि उन में उहे डिस्कस कंदासीं ऐं पोइ स्पेसिफिकली ख़ासि तौर ते वरी असां डिस्कस कंदासीं हिस्टोग्राम, बार ग्राफ, स्कैटर प्लॉट ऐं बॉक्स प्लॉट ते। अचो त हाणे पंहिंजो हिन डोज़ खे सम्झण जी कोशिशि कयूं। मुंहिंजो नालो आहे डॉक्टर रहीमबख़्श सुमरो ऐं मां शब्ददीप सां तालुक़ु रखां थो। दोस्तो जीअं मां अॻु में ॻाल्हि थी हिस्टोग्राम, बार ग्राफ, स्कैटर प्लॉट ऐं बॉक्स प्लॉट डिस्कस कंदासीं हिन सीरीज़ में। हाणे ही जेका तस्वीर आहे इहा ख़ुदि जेको आहे ॿुधाए थी खोड़सारा जेको आहे अॼुकल्ह असां जेको आहे पंहिंजो मोबाइल जी जेका लत लॻी आहे या जेका आदत पई आहे उहा तमामु घणी आहे ऐं असां मोबाइल खां सवाइ परेशान आहियूं कि मोबाइल घर में विसिजी वञे, ॿाहिरि निकिरी था वञूं त सोचूं था पोइ ध्यानु असांजे मोबाइल में आहे अलाए केतिरा मैसेज आया हूंदा, अलाए केतिरा व्हाट्सअप ते आया हूंदा, अलाए कंहिं कॉल कई हूंदियूं, ज़हन ओॾे हूंदो आहे। त हाणे इहो ख़्वाबु जेको आहे हाणे इन वरी खां हीअ तस्वीर जेके ॾिसूं था हाणे तस्वीर खे तव्हांखे मां चवां हिनखे एक्सप्लेन कयो त मुंहिंजे ख़्याल में खोड़ सारा सभई हज़ारे लफ़्ज़ बि तव्हां इस्तेमालु कंदो हिन सही तस्वीर खे एक्सप्लेन करण लाइ। वरी मां तव्हांखे चवां हिन तस्वीर खे सम्झो त तव्हां घणो कुझु मां सम्झी सघो था। इन करे आहे त पिक्चर स्पीक्स 1000 वर्ड्स। ठीकु आहे त जंहिंमें असां हीअ मुख़्तलिफ़ एप्स आहिनि जेके असांखे वकोड़े छॾिया मोबाइल में। त अहिड़ी असां जेको हिन ॼण मक़सदु छा आहे, हिन मक़सदु इहो आहे त इहे ग्राफ आहिनि उहो बि हिकिड़ी पिक्चर ई आहे, उहो बि हिकिड़ो पिक्टोरियल फॉर्म आहे। असांखे हिकु डेटा मिलंदी, हिकिड़ी पिक्टोरियल फॉर्म में मिलंदी आहे ऐं हिकिड़ी असांखे टैबुलर फॉर्म में मिलंदी आहे। त हाणे की तव्हां टैबुलर फॉर्म खे कंपेयर कयो पिक्टोरियल त पिक्टोरियल वधीक अट्रैक्टिव आहे। इन हवाले खां ॾिठो त जेकॾहिं तव्हां ग्राफ ॾियो था त डेटा तव्हां खणी केतिरी बि डेटा तव्हांजी जेका टैबल में अची वञे पर उन बदिले में हिकिड़ो ग्राफ ॾेखारींदो त ॾिसण वारा जल्दी सम्झी वेंदा उन ग्राफ खे ऐं जेके काफ़ी टाइम लॻंदो त उहो टैबल खे मुख़्तलिफ़ शयुनि खे ॾिसनि। ऐं ख़ासि तौर ते डेटा तव्हांजी हज़ारनि में डेटा आहे त उते अञा वधीक मुश्किल थी वेंदो आहे। दोस्तो असां जेका हिकिड़ो डेटा जेको ॿियो सेकेंड डेटा बि असां कमु कंदा आहियूं उन में असांखे टिनि क़िस्म जी डेटा मिलंदी आहे। उन में टाइम सीरीज़ डेटा आहे, क्रॉस सेक्शन डेटा आहे, टाइम सीरीज़ डेटा आहे ऐं पैनल डेटा आहे। जॾहिं क्रॉस सेक्शन टाइम सीरीज़ खे मिलाए करे तव्हां कमु कंदा त उहा पैनल डेटा थींदी। हाणे टाइम सीरीज़ जेकी आहे उहा त असां 30 सालनि जी, 40 सालनि जी, 50 सालनि जी डेटा मिलाए करे असां उन ते कमु कंदा आहियूं। जेकॾहिं उहो टेबल फॉर्म में अची वञे त काफ़ी ॾुखियो थी वेंदो। जेकॾहिं उनजो को ग्राफ ठाहे करे तव्हांखे ॾिजे त आसानी सम्झी वेंदासीं।
ही जेके आहिनि ही मुख़्तलिफ़ क़िस्म जा ग्राफ आहिनि जेके असां अक्सर बेशितर इन ते कमु कंदा रहंदा आहियूं। अच्छा, हिन में हाणे असां वटि जेके लेवल ऑफ मेजरमेंट्स आहिनि, जेके असां मेजर कंदा आहियूं, असां वटि 4 जेके लेवल ऑफ मेजरमेंट आहिनि, नॉमिनल, ऑर्डिनल, इंटरवल ऐं ड्यूरेशन। मुंहिंजे ख़्याल में ही तव्हां काफ़ी दफ़ा पढ़िया बि हूंदा, बसि जस्ट टू रिवाइज़ तव्हांजी शयुनि खे इन करे मां ॾिना आहिनि। ऐं असां वटि वेरिएबल ॿिनि क़िस्मनि जा हूंदा आहिनि, हिकिड़ो कंटीन्यूअस वेरिएबल हूंदा आहिनि, ॿिया डिस्क्रीट वेरिएबल हूंदा आहिनि। हाणे जेके कंटीन्यूअस वेरिएबल हूंदा आहिनि, विच इंक्लूड्स इंटरवल एंड रेशो, यानी ही जेके तव्हांजा ही इंटरवल ऐं रेशो, इहो असांजो कंटीन्यूअस वेरिएबल आहे। ऐं हीउ जेको ऑर्डिनल ऐं नॉमिनल आहे, इहे असांजा डिस्क्रीट वेरिएबल आहिनि। डिस्क्रीट यानी डिस्क्रिमिनेशन, तव्हां आसानी तव्हां हिनखे हिकु वेरिएबल खां ॿिए वेरिएबल खां धार करे सघो था, सम्झी सघो था। मेल फीमेल आहे त इहो ॿ डिस्क्रीट आहिनि। कंटीन्यूअस में हिकिड़ी कंटिन्यूटी हूंदी आहे, उहो काफ़ी हिक ॿिए सां शयूं कंटिन्यू हूंदा आहिनि, हिक ॿिए सां मिलियल हूंदा आहिनि, यानी हिकु शइ ॿी शइ ते डिपेंड करे। इन खां हवाले खां असांजी में कंटिन्यूअस चऊं था इन डेटा खे। अच्छा, ही डिस्क्रीट हिकिड़ो तव्हांजी सम्झ लाइ आहे त डिस्क्रीट छा हूंदी आहे। डिस्क्रीट डेटा कैन ओनली टेक सर्टेन वैल्यू, को हिकिड़ो वैल्यू हुनजो हूंदो आहे। मिसाल जी मां तव्हांजो मेल फीमेल आहे। अच्छा, हाणे इन में आहे त एग्ज़ाम्पल द नंबर ऑफ द स्टूडेंट्स इन अ क्लास, वी कैन नॉट हैव हाफ ऑफ द स्टूडेंट, नामुमकिन। सॼो स्टूडेंट सॼो इंसान ई हूंदो। इन करे असां जेके एग्ज़ाम्पल आहे डाइस जो, जेको छको असां खेॾंदा आहियूं लूडे में, उन में जेके उहो जेके उनजा कॉम्बिनेशन्स आहिनि, उहे 2, 3, 4, 5, 6 इहे मुख़्तलिफ़ कॉम्बिनेशन्स ईंदा आहिनि। जेके 2 छका तव्हां फिटी था कयो त उनजो कॉम्बिनेशन कहिड़ो थींदो, हीअ तक़रीबन कॉम्बिनेशन थींदा, पर बहरहाल इहे डिस्क्रीट आहिनि। ऐं कंटिन्यूअस छा हूंदी आहे। अच्छा, हीअ जेका डिस्क्रीट डेटा जेको ख़ासि कैरेक्टर आहे, प्रॉपर्टी आहे, उहा असां काउंट कंदा आहियूं। त यानी तव्हां शागिर्दनि खे काउंट करे सघो था, या रोलिंग डाइस आहिनि, 2 डाइस आहिनि, छका आहिनि, तव्हां उनखे बि तव्हां काउंट करे सघो था। ऐं कंटिन्यूअस में असां मैयर कंदा आहियूं, यानी असां मापींदा आहियूं त उहा केतिरी आहे। कंटिन्यू ते उनजो को बि वैल्यू सघे थो कंहिं बि हिकु ख़ासि रेंज जे अंदरि। मिसाल माण्हू जी हाइट आहे, उहा को बि वैल्यू थी सघे थो कंहिंजो बि, यानी उहो 5 फुट 6 इंच, 4 फुट 3 इंच ईअं थी सघे थो। ठीकु आहे, पर डिस्क्रीट में 4 फुट 5 इंच ईंदा आहिनि, उन में 5 या 6 हूंदो, यानी कंटिन्यूटी अंदरि न हूंदी। ऐं ॿियो आहे टाइम इन रेस, यू कुड इवन मेजर इट टू द फ्रैक्शन ऑफ सेकंड, तव्हां फ्रैक्शन जो सेकंड जो फ्रैक्शन बि करे सघो था। ऐं हिकु डॉग जो वेट उहो मुख़्तलिफ़ बि थी सघे, 5 किलो, ऐं जेको आहे पंहिंजो 300 ग्राम बि थी सघे थो। लेंथ ऑफ लीफ आहे, पतो आहे लीफ उन केतिरी बि लेंथ थी सघे थी अॻिते पोइ ते। ऐं ॿिया खोड़ सारा मिसाल अची वञनि था। त बुनियादी को फ़र्क़ु आहे ॿिन्ही में, उहो फ़र्क़ु आहे त डिस्क्रीट डेटा खे असां काउंट कंदा आहियूं ऐं कंटिन्यूअस डेटा खे असां मैयर कंदा आहियूं। हीउ हिकिड़ो ॿियो बि नंढिड़ो एग्ज़ाम्पल आहे तव्हांजे साम्हूं। डिस्क्रीट डेटा कैन ओनली टेक द वन सर्टेन इंडिविजुअल वैल्यू, को हिकिड़ो वैल्यू हूंदो आहे। मिसाल जी हिन में असांजो इंडिविजुअल मेल या फीमेल या ही इंडिविजुअल वैल्यूज़ अची विया। ॻाल्हि साॻी हिते बि आहे त नंबर ऑफ पेजिस इन द बुक इज़ अ डिस्क्रीट, तव्हां ॻणे सघो था हिकु पेज हिकु ॻाल्हि हूंदी आहे। शू जी साइज़ आहे, उहा बि साइज़ ईअं हूंदी आहे 5, 6 या 6.5। बट इन में को नॉट इन बिटवीन, उन विच में का न हूंदी आहे त भई 5.1 2 3 4 5 मीन 5 या 5.5 6 या 6.5 हूंदो। ऐं ॿियो जो एग्ज़ाम्पल आहे नंबर ऑफ पीपल इन द रेस, जेका मैराथन रेस हूंदी आहे, इन में माण्हुनि जो नंबर उहो बि डिस्क्रीट हूंदो आहे। कंटिन्यूअस में वरी ईअं आहे त लेंथ ऑफ फिल्म जेका कैमरा रोल हूंदो आहे, उन लेंथ केॾी वॾी हूंदी आहे, या रील जो धाॻो उहो केतिरो वॾो हूंदो आहे, उहो उनजी मुख़्तलिफ़ जेका उहा माप थी सघे थी। टेम्परेचर आहे, उहो बि कंटिन्यूअस वेरिएबल आहे, या तव्हां थर्मोमीटर खणी ॾिसो, या वरी जेको तव्हांजो टाइम हूंदो आहे रेस में, जेके माण्हू रेस त कंदा आहिनि, उन जो टाइम हूंदो आहे, उहो कंहिंजो कहिड़ो टाइम ईंदो आहे, कंहिंजो को माण्हू उहो जेको आहे रेस जेका उहो 5 मिंट ऐं 30 सेकेंड में पूरो कंदो आहे, त ॿियो वरी 5 मिंट 29 सेकेंड में कंदो आहे। त इहो जेको आहे इहा डिस्कंटिन्यूअस डेटा थी वई। त हीउ त हुयो डिस्क्रीट डेटा ऐं कंटिन्यूअस डेटा में कहिड़ो फ़र्क़ु आहे। हाणे ही आहे त लेवल ऑफ मेजरमेंट। हाणे लेवल ऑफ मेजरमेंट में असांजी नॉमिनल आहे त इहा हिकु जस्ट नॉमिनेशन हूंदी आहे। मिसाल फुटबॉल जो जेको गेम हूंदी आहे, उन में तव्हां पोइ ॾिसंदा हो त 101 उनजो नंबर हूंदो आहे, हालांकि 11 प्लेयर हूंदा आहिनि, 101 कीअं थी वियो। त यानी इहा हिकु नॉमिनेशन हूंदी आहे हिन पोयां, त भई हीउ फलाणे जो हिन जो नंबर आहे, इन खां वधीक काई न हूंदी आहे। या तव्हांजा नाला आहिनि जेके उहे बि नॉमिनेशन्स आहिनि, रोल नंबर तव्हांजा बि नॉमिनेशन्स आहिनि। ॿियो आहे ऑर्डिनल, जंहिंमें हिकिड़ो ऑर्डर हुजे। जेकॾहिं को हिन में को ऑर्डर आहे त उहा नॉमिनल त आहे, पर उहो जॾहिं उहो में ऑर्डर ॾींदासीं त उहा नॉमिनल सां गॾोगॾु उहा ऑर्डिनल बि डेटा थी वेंदी, त हुन में हिकिड़ो ऑर्डर आहे।
ऐं उन खां पोइ इंटरवल या रेशो हिन में असां जेको ॾिसूं था त ही कॉलम हिन कॉलम खां नंढो आहे, सर्किल ही सर्किल खां नंढो आहे, ही हिन खां नंढो आहे, जीअं अॻिते वधंदा त हिकिड़ी जेको आहे उहो जेको साइज़ आहे उहा वधंदी थी वञे। अच्छा, हाणे हिन में हिकु नंढी मां ॻाल्हि कंदो हलां त जेके अॻु में जेके जेको आहे स्पीसीस जा जेके असांजे अॻु जा वर्जन ईंदा हुआ, ख़ासि मुंहिंजे ख़्याल में 20 खां अॻु में, त उन में असांखे 4 जेके असांखे लेवल ऑफ मेजरमेंट मिलंदियूं हुयूं। नॉमिनल, ऑर्डिनल, इंटरवल ऐं रेशो 4 मिलंदियूं हुया। ऐं हाणे जेके असां जेकी मिसाल हिन वक़्तु मां यूज़ करे रहियो आहियां उहो स्पीसीस 26 वर्जन इस्तेमालु करे रहियो आहियां। असांखे हिन में नॉमिनल ऐं ऑर्डिनल धार मिलनि था, पर हाणे इंटरवल ऐं रेशो उहो मिलाए करे हिकिड़ो टियों वेरिएबल कयो वियो आहे। हाणे जॾहिं तव्हां उनखे खोलींदव स्पीसीस खे, त तव्हांखे हाणे 3 वेरिएबल मिलंदा। अॻु में तव्हांखे 4 लेवल ऑफ ओके, हाणे तव्हांखे 3 लेवल मिलनि थियूं ऐं अॻु में इहे 4 लेवल हुयूं। ही कुझु आहिनि त टाइप ऑफ स्केल नॉमिनल आहे, न्यूमेरिकल ऑपरेशन कहिड़ो आहे, तव्हां हिनखे काउंट करे सघो था। डिस्क्रिप्टिव स्ट्रेस खे लॻंदियूं फ्रीक्वेंसी इन ईच कैटेगरी, परसेंटेज इन ईच कैटेगरी, ऐं असां मोड करे सघूं था। ऑर्डिनल में असां हिन में छा कंदा, असां हिन में रैंक कंदा आहियूं, मीडियन आहे, रेंज आहे, परसेंट ऐं रैंकिंग आहे। इंटरवल में असां अर्थमेटिक ऑपरेशंस जंहिंमें मीन, स्टैंडर्ड डेविएशन ऐं वेरियंस, ऐं रेशो अर्थमेटिक ऑपरेशन जंहिंमें असां ज्योमेट्रिक मीन आहे, कोफिशिएंट आहे। हाणे ही तक़रीबन जेकी शयूं आहिनि असां हिन मां काफ़ी शयूं असां सम्झी चुका आहियूं। पोइ सीरीज़ जेका पूरी थी जंहिंमें असां मेयर्स ऑफ सेंटर टेंडेंसी, मेयर्स ऑफ डिस्पर्शन ऐं मेयर्स ऑफ डिस्टेंस असां डिस्कस, उन में इहे काफ़ी शयूं असां डिस्कस करे आयासीं। हाणे त ही तव्हां ॾिसो था त ही असांजा 3 वेरिएबल आहिनि, हिन में जेके तव्हांजा ही आहिनि इंटरवल, नॉमिनल ऐं ऑर्डिनल। हाणे ही स्केल में असां जेको ही स्केल जेको आहे ग्रीन कलर में, इन में असां छा कयोसीं, इंटरवल ऐं रेशो खे मिलाए करे इन हिकिड़ो नओं नालो पैदा ठाहियोसीं जंहिंखे असां स्केल चऊं था। बाक़ी नॉमिनल ऐं ऑर्डिनल उहे धार आहिनि। ठीकु आहे, तक़रीबन ईअं थींदो आहे त एज आहे या जेंडर आहे, इहे तव्हांजी नॉमिनल थी वेंदा आहिनि। ऐं ॿिया जेके लिकर्ड स्केल जेका बि तव्हां डेटा वरिती आहे 5 पॉइंट लिकर्ड स्केल ते, उहा डेटा असांजी स्केल में डेटा थी वेंदी आहे। त आउं जेका ॻाल्हि कयां पोइ अॻे में उहा हिन जी ॻाल्हि कयां पोइ, त मेयर्स आहिनि ही तव्हांजा मेयर्स आहिनि। इन मेयर्स में जे तव्हां जेके हिते क्लिक कंदव त तव्हांखे अॻु में जेके हूंदा उन में 4 खुलींदा हुआ टाइप्स ऑफ द मेयर, हाणे हिन में 3 खुली रहिया आहिनि जेके तव्हां स्केल, नॉमिनल ऐं ऑर्डिनल में ॾिसी रहिया आहियो। अच्छा, हाणे इन में जेको आहे उहो हिकिड़ो आहे सिंबल बार चार्ट। इहो हेल्पफुल हूंदो आहे ग्राफिकली जेको आहे डेटा खे डिस्क्राइब करण में। ऐं इन में असां फ्रीक्वेंसीज़, डिस्प्ले काउंट फ्रीक्वेंसीज़ ॾींदा आहियूं। नॉर्मल ऐं ऑर्डिनल वेरिएबल हूंदो आहे एज़ वेल एज़ इन में असां मीन स्कोर बि असां चेक करे वठंदा आहियूं। It will often be used in addition to inferential statistics। उन खां अलावा असां ही बि इस्तेमालु करे सघूं था। ऐं हिकु अच्छा, हाणे असां ॾिसूं था त हिकु ग्राफ के सुठो ग्राफ, गुड ग्राफ छा हूंदो आहे, उन में कहिड़ियूं ख़ुशूसियतूं हूंदियूं आहिनि। सभ खां पहिरियों आहे त उहो शो डेटा खे शो करे सही तरह सां ठहियल, जंहिंमें डेटा पॉइंट्स ज़ाहिर हुजनि, क्लियर हुजनि, सम्झ में ईंदड़ हुजनि, ऐं induce the reader to think about the data being presented rather than some other aspect of the graph। हू ईंदो त ग्राफ की ही खूबसूरती में लॻी वञे ऐं डेटा खे छॾे ॾे। हालांकि असुल जेका उहा डेटा आहे ग्राफ जी खूबसूरती न आहे। सो हू उन डेटा खे सम्झे मिसाल जो मां तव्हांखे ॾिनो त ॿिनि क्रिकेट टीमुनि जी पाण में मुक़ाबिलो थी रहियो, हिकिड़ी टीम बैटिंग करे चुकी आहे, ॿी उनखे स्कोर खे चेस करे थी। जेको ग्राफ अचे थो, उन ग्राफ जी खूबसूरती खे तव्हां ॾिसंदा रहो, या उहो जेको कर्व ते अचे थो ज़िगज़ैग कर्व, उहो किथे आहे, इहा जेको ज़िगज़ैग कर्व इहो डेटा खे थो शो करे। अवॉइड डिस्टॉर्टिंग डेटा खे ख़राबु न कयो। ऐं प्रेज़ेंट मेनी नंबर विथ मिनिमम इन, घणा नंबर जेके हिन में अची वञनि त उहो बहितर आहे। ऐं उन खां पोइ आहे मेक लार्ज डेटा सेट assuming you have a one coin, यानी को तमामु घणो डेटा सेट आहे उनखे तव्हां रखी करे हिकिड़े ख़ासि ग्राफ में रखी सघो था। encourage reader to compare the different pieces of the data। उन ग्राफ जी वजह सां हू जेको रीडर आहे उहो उन ग्राफ जा जेके मुख़्तलिफ़ डेटा जा पीस आहिनि उन ग्राफ जे ज़रिए सां उहो सम्झी सघे थो ऐं उन डेटा खे रीबिल्ड करे सघे। त ही कुझु चङियूं शयूं हुयूं जेके तव्हांजे ग्राफ में आहिनि त तव्हांजा ग्राफ बहितर थी सघनि था। अच्छा, उन खां पोइ जॾहिं असां ग्राफ, को बि ग्राफ असां जेको आहे ठाहिण तरफ़ वेंदा आहियूं, हीअ मुख़्तलिफ़ ग्राफ जा मिसाल जेके क़िस्म आहिनि उहे असांजे साम्हूं नज़र अची रहिया आहिनि। त हाणे इहे जेके ग्राफ आहिनि, इन में बार ग्राफ, पाए ग्राफ, इहे मुख़्तलिफ़ ग्राफ आहिनि।
ऐं उन खां पोइ असां ॾिसूं था त ही असांजी चूज़ फ्रॉम हाणे असांखे आहे त ही चए थो त गैलरी सिलेक्ट ए स्टाइल ऑफ ग्राफ बाय क्लिकिंग ऑन एन आइटम। कंहिं आइटम ते क्लिक कंदव त उहो ग्राफ जो जेको आहे उहो गैलरी मां अची हिते अची वेंदो। ऐं तंहिंखां पोइ तव्हांखे ही जेका वेरिएबल जा असांजा नाला आहिनि, सभु वेरिएबल नेम जेके डेटा एडिटर में तव्हां वटि आहिनि। ऐं तंहिंखां पोइ ही आहे एक्स तव्हांजो ड्रॉप ज़ोन, यानी जितां हितां वेरिएबल खणी करे हिते तव्हां ड्रॉप कंदव त उहो वाई एक्सिस ऐं एक्स एक्सिस में जिते बि तव्हां उते कंदव। वेरिएबल तव्हां खणी करे जेको सॉरी नॉट वेरिएबल बट ग्राफ जेको टाइप आहे उहो तव्हां खणी करे हिते रखंदव त उहो ग्राफ अची वेंदो। ऐं पोइ हितां जेको बि तव्हांखे वेरिएबल खणी करे हिते रखिणो आहे वाई एक्सिस में या एक्स एक्सिस में, त तव्हां हितां खणी हिते ड्रॉप कंदव त उहो ऑटोमेटिक थी वेंदो। ऐं ही आहे कैनवस, एन एग्ज़ाम्पल ऑफ ग्राफ विल अपीयर हियर। जेको कुझु तव्हां ग्राफ ठाहींदव त उहो हिते ई अपीयर थींदो वेंदो। छो हिन वक़्तु असां बार ग्राफ खे पंहिंजो ते कमु कयूं पिया त उहो तव्हां ॾिसो त बार ग्राफ वारो हिते ई बार अची वियूं आहिनि, ही बार तव्हांजो। त इहे जेको आहे यानी हितां जेको बि तव्हां चूज़ करे हिते खणी करे हिते रखंदव त उहो ग्राफ जेको आहे उहो हिन पूरे तव्हांजे हिसे में उहो अची वेंदो। हिन खां पोइ ही एलिमेंट्स एंड प्रॉपर्टीज़ जेकी ही मुख़्तलिफ़ एलिमेंट तव्हां उन में कुझु त कुझु तव्हां एडिट करणु चाहियो त तव्हां एडिट करे सघो था। अच्छा, यूज़ दिस एरिया टू डिफाइन तव्हां एलिमेंट प्रॉपर्टीज़ खे प्रॉपर्टीज़ एलिमेंट्स तव्हां उनखे एडिट करे सघो था। चार्ट जी अपीयरेंस कीअं थिए, यानी चार्ट तव्हांखे ज़ाहिर कीअं थिए उन में तव्हां इनखे चेंज करे सघो था। ऑप्शंस जेके आहिनि मुख़्तलिफ़ उहे, यानी ही ईअं सम्झो त हीउ जेको बि सॼो आहे इहो एडिटिंग बॉक्स आहे जेको जंहिंमें मुख़्तलिफ़ क़िस्म जा टूल्स सॉफ्ट टूल्स आहिनि जंहिं ज़रिए सां तव्हां पंहिंजे जेको ग्राफ आहे तव्हां उनखे एडिट करे सघो था पंहिंजी ज़रूरत मुताबिक़। ऐं तंहिंखां पोइ ही आहिनि एलिमेंट्स आहिनि प्रॉपर्टीज़ एंड ऑप्शंस। ही एलिमेंट प्रॉपर्टीज़ आहिनि जंहिंमें तव्हां वञी करे तव्हां पंहिंजे ग्राफ खे एडिट करे सघो था। ऐं ही आहे गैलरी ऐं ही बेसिक एलिमेंट्स आहिनि। ही टाइल फुट नोट्स आहे, तव्हां उन में को टाइटल ॾेई सघो था या तव्हां उनखे फुट नोट ॾेई सघो था इन में, त उहो टाइटल या फुट नोट्स बि तव्हां उनखे ॾेई सघो था। ऐं तंहिंखां पोइ ही ग्रुप आहे या पॉइंट आई डी इहो बि करे सघो था, या जेके बेसिक एलिमेंट्स आहिनि मिसाल जेको आहे उहे बि तव्हां इन में डिस्कस करे सघो था। ऐं ही गैलरी की करे तो ही अची वेंदा तव्हांजो पूरो। दोस्तों ही त पूरो हिकिड़ो कॉन्सेप्ट हो। हाणे इनखे असां प्रैक्टिकली जॾहिं पंहिंजे इन लेवल ते ईंदासीं उहो शयूं डिस्कस करे सघंदा आहियूं। हिन ते बल्कि हिन पंहिंजे वीडियो जे आख़िरी पार्ट में इहे प्रैक्टिकली शयूं बि असां डिस्कस कंदासीं। बल्कि ईअं कंदासीं जेको जेको ग्राफ असांजो अची थो वञे दोस्तों, ही जेको असां हाणे सम्झोसीं हिन पंहिंजे पूरे चार्ट में, इन चार्ट में जेके बि शयूं असांजूं आहिनि इहे अॻिते हली करे असां जेके जेके ग्राफ असां कंदासीं उहो ग्राफ में वञी करे हितां कढी करे ऐं हिन ग्राफ में आणींदासीं, हिते असां हुनखे एडिट करे ऐं असां पोइ पंहिंजो इस्तेमाल में आणींदासीं। अच्छा, हाणे ही हिकिड़ो जॾहिं तव्हां हिनखे मिसाल एडिट करणु घुरो था एलिमेंट प्रॉपर्टीज़ खां पोइ, त पोइ तव्हांखे अहिड़े क़िस्म जो हिकिड़ो ग्राफ मिलंदो, यानी हिन ग्राफ खे डबल क्लिक कंदो त उहो एडिटेबल थी वेंदो। हाणे उन में ही मुख़्तलिफ़ क़िस्म जा ऑप्शंस तव्हांखे मिलंदा। ही मुख़्तलिफ़ ऑप्शंस आहिनि जंहिंजी ही डिस्क्रिप्शन आहे, ही काफ़ी घणा आहे, तव्हां फ्री टाइम में तव्हां हिनखे पाण पढ़ी वठो, न वरना जॾहिं असां प्रैक्टिकल तरफ़ ईंदासीं त असां इन शयुनि खे डिस्कस करे वेंदासीं ग्राफ वाइज़ जेको आहे। छो जो हर ग्राफ वाइज़ असांखे सुठो टाइम मिली वेंदो त ग्राफ में असां हुनखे मुख़्तलिफ़ जेकी शयूं आहिनि डिटेल कंप्लीट डिटेल असां हुनखे डिस्कस करे वेंदासीं ऐं उन में ही शयूं बि अची वेंदियूं। हाणे ॿ जेके आहिनि तरीक़ा आहिनि जंहिंसां असां ग्राफ खे बिल्ड करे सघूं था। हिकिड़ो आहे त प्री डिफाइंड ग्राफ, यानी लेगेसी जेको आहे ग्राफ आहे उन मां वञी सघूं, या असां ॿियो जेको तरीक़ो आहे असां पंहिंजे ग्राफ खे पाण बि ठाहे सघूं था, यानी पंहिंजी ज़रूरत मुताबिक़। ही बेसिक एलिमेंट्स आहिनि जेके असांजे ग्राफ में अची था वञनि। ही एक्सिस आहिनि जेके असां पंहिंजी मर्ज़ी मुताबिक़ चूज़ करे असां पंहिंजे ग्राफ में करे सघूं था। ही एलिमेंट्स आहिनि जेके असां पंहिंजे ग्राफ में एंटर करे सघूं था। ठीकु आहे। ऐं तंहिंखां पोइ हिस्टोग्राम आहे। हाणे हिस्टोग्राम छा हूंदो आहे? प्लॉट्स लेट्स यू डिस्कवर एंड शो द अंडरलाइन फ्रीक्वेंसी। जीअं हाणे असां जेको ई जेका बार ग्राफ आहे, जेका लास्ट वीडियो तव्हां उन में ॾिसंदव त उन में असां काफ़ी डिस्ट्रीब्यूशन खे डिस्कस कयो आहे त असांजी डिस्ट्रीब्यूशन सिमेट्रिकल आहे या असिमेट्रिकल डेटा आहे, नॉर्मल आहे या नॉन नॉर्मल जेको डिस्ट्रीब्यूशन आहे उहा असांखे ख़बर पइजी वेंदी आहे असांजे हिस्टोग्राम मां। ऐं वरी कॾहिं असां हिनखे हिते को हिकिड़ो नॉर्मल कर्व अची वञे, मिसाल हीअं कर्व अची वञे, मिसाल
हीअं असांजो हिकिड़ो हीअं नॉर्मल कर्व अची वञे त असांजो इहो कर्व बि असां लास्ट वीडियो में डिस्कस कयोसीं, इहो कर्व जेकर अची थो वञे त इन सां बि असां शयुनि खे डिस्कस करे सघूं था। मक़सदु हिन जो इहो आहे त हीउ डेटा जी डिस्ट्रीब्यूशन खे ज़ाहिर कंदो आहे त डेटा तव्हांजी डिस्ट्रीब्यूट कीअं इवनली डिस्ट्रीब्यूट आहे या अनइवनली, या उनमें का कर्टोसिस आहे या उनमें को आउटलायर आहे या उनमें का स्क्यूनेस आहे, उहो सभु ज़ाहिर हिन ग्राफ जी मदद सां थींदा। ऐं हिन ग्राफ खे आख़िरी वीडियो में असां अप्लाई बि कयो हुयोसीं। ऐं तंहिंखां पोइ आख़िर में वरी उहा ई ॻाल्हि त हीअ किताब मां इस्तेमालु कंदो आहियां पंहिंजी हर वीडियो खे ठाहिण जे लाइ। जेके हिन किताब जी सॉफ्ट कॉपी अव्हां चाहियो था त हिन डेटा हिन ईमेल ते मूंखे ईमेल मोकिलियो त आउं तव्हांखे जवाबी तौर ते हिन किताब जी जेको आहे उहा सॉफ्ट कॉपी तव्हांखे मोकिले सघंदुसि। ऐं तंहिंखां पोइ ही हिकिड़ो नओं किताबु आहे जेको मां तव्हांखे जिसां मां तव्हांखे मुतारिफ़ करणु घुरंदुसि। हीअ किताबु आहे बिल्डिंग एसपीसीस ग्राफ टू अंडरस्टैंड द डेटा। हीअ ख़ासि किताबु आहे ई ग्राफ्स ते मुतालिक़, ऐं हिन जो जेको राइटर आहे उहो जेम्स एल्ड्रिच आहे। ऐं जे हीअ किताबु उहो साॻियो जेम्स एल्ड्रिच जो आहे ऐं हीअ किताब बि साॻियो ई आथर आहे। हिन किताब जी बि इतफ़ाक़न मूं वटि सॉफ्ट कॉपी आहे। जेके तव्हांखे सॉफ्ट कॉपी हिन किताब जी बि घुरिजे, यानी ग्राफ कीअं ठाहिजनि एसपीसीस में, त मूंखे हिन ईमेल ते तव्हां ईमेल मोकिलियो त तव्हां जवाबी तौर ते हिन किताब जी सॉफ्ट कॉपी अव्हांखे मोकिले सघंदुसि। अचो त हाणे प्रैक्टिकल थोरो करे ॾिसूं पंहिंजे एसपीसीस सॉफ्टवेयर में। अच्छा दोस्तो, त हिन प्रैक्टिकल पार्ट में थोरो हल्को इंट्रोडक्शन वठूं ग्राफ जो। छो जो थ्योरी में असां डिस्कस करे रहिया ते बार ग्राफ, बॉक्स प्लॉट, हिस्टोग्राम ऐं बॉक्स प्लॉट ते थोरो इहे कीअं शयूं थींदियूं आहिनि। छो जो नेक्स्ट वीडियो में आउं डिस्कस कंदुमि त मुकमल तौर ते बार ग्राफ में उन प्रॉपर्टीज़ कहिड़ियूं आहिनि, उन में कहिड़ी कहिड़ी शयूं तव्हां करे सघो था, उहो थोरो हल्को इंट्रोडक्शन में वठूं था। त हाणे असां इन ग्राफ ते पुॼूं कीअं, इन लाइ सभ खां पहिरियों असां वटि ही असां वटि मेन्यू आहे ग्राफ्स। हिन ग्राफ्स में असां वञिदासीं त असांखे ॿिनि क़िस्मनि जूं शयूं मिलंदियूं। हिकिड़ो इहो आहे त असां हिन चार्ट बिल्डर, यानी असां ख़ुदि पाण उन चार्ट खे बिल्ड करे सघूं था, या असां प्री डिफाइंड जेके असांजी लेगेसी आहे, प्री डिफाइंड असां उन में वञी सघूं था। हाणे असां हिन में वेंदासीं त जेकी असां वटि मिसाल बार आहे, जेके असां डिफाइन थियल उहो असां उहो ई करे सघूं था। जेको बि हिन में शयूं आहिनि प्री डिफाइंड आहिनि, असां हिन में का एडिशन पंहिंजी मर्ज़ी मुताबिक़ नथा करे सघूं। अल्टरनेटिवली असां ग्राफ में वञी करे असां जेकॾहिं असां पंहिंजो ग्राफ पाण बिल्ड करणु चाहियूं त उहो बि असां करे सघूं था। हिन में ही असांजो ग्राफ थी वियो। जीअं तव्हां ॾिठो त हिन जे थ्योरिटिकल पार्ट में त अहिड़ी क़िस्म जी तव्हांखे उनमें शइ मिले पई त हिकिड़ो पूरो असांखे डिस्कस कयोसीं उन में त जेके मुख़्तलिफ़ ऑप्शन्स आहिनि। हाणे हिन में जेको आहे तव्हां हीअ असांखे बार ग्राफ मिलंदो, हिनखे सिलेक्ट कंदासीं त हीअ ग्राफ तव्हांजा अची वेंदा। हाणे हिन में असांजा हीअ बार ग्राफ आहे, हिनखे असां कंदासीं त हीअ क्लस्टर बार ग्राफ आहे, हीअ स्टेक बार ग्राफ आहे, ऐं हीअ सिंपल 3D बार ग्राफ, क्लस्टर 3B ऐं स्टेक्ड। हीअ जेके मुख़्तलिफ़ सभु जेके बार ग्राफ आहिनि, को सिंपल आहिनि, के क्लस्टर्ड आहिनि, जंहिंमें स्टेक्ड आहिनि। क्लस्टर जो मक़सदु आहे हिन में तव्हां कंपेयर करे सघो था मेल फीमेल जी परफॉर्मेंस। ऐं हीअ 3D आहिनि। उन खां पोइ लाइन में अचूं त हीअ लाइन जा मुख़्तलिफ़ ग्राफ आहिनि, एरिया जा आहिनि, खोड़ सारा ग्राफ आहिनि, स्केटर डॉट प्रोग्राम, हिस्टोग्राम आहे, हाई लो बॉक्स प्लॉट। पर जेके असां हीअ ड्यूल जेके असां अक्सर जेके इस्तेमालु कंदा आहियूं उहे मां सिलेक्ट कंदुमि। जीअं बार आहे, ऐं तंहिंखां पोइ स्केटर डॉट आहे, हिस्टोग्राम आहे, ऐं बॉक्स प्लॉट। इन चइनि खे असां डिस्कस कंदासीं। उहे अक्सर तौर ते असां इहे इस्तेमालु कंदा आहियूं। ही बेसिक एलिमेंट्स असांजा अची विया। हिन में असां हिन में को बि हिकिड़ो चूज़ करे तव्हां इन ते कमु करे सघो था। ऐं उन खां पोइ हिन में तव्हां जेके तव्हांजो ग्राफ असल में कोई आहे कोन हुजे हा त असां हिनखे हिन शयुनि खे बि असां एडिट करे सघूं था। मिसाल के असां बार में वञूं था ऐं हिनखे तव्हां हीअं ड्रैग करे हीअं बि खणी सघो था, तव्हां छॾे ॾींदव तॾहिं बि अची वेंदो, या तव्हां हिनखे डबल क्लिक कंदो तॾहिं बि हिते अची वेंदो। ठीकु आहे। हाणे तव्हां जेके तव्हांजा वेरिएबल डेटा जा उहे सभु वेरिएबल असांजा हिते अची विया आहिनि। मिसाल के असां हिनखे एज खे था ॾिसूं, हिनखे ड्रैग करे हिनखे छॾींदव। जेकॾहिं हिते कंहिं क़िस्म जो को नथो अचे त यानी ही बि हिनखे एक्सेप्ट कंदो, यानी हिते क्रॉस मार्क नथो अचे त ही हिनखे क़बूल कंदो वाई एक्सिस ते अची वियो। एजुकेशन खे कंहिं साइड ते अचूं था त ही बि हिनखे क़बूल करे थो त असां हिनखे करे सघंदासीं। ऐं छा X3 के था कयूं त हिते इहे सभु शयूं असांजूं अची वेंदियूं इन तरीक़े सां। ठीकु आहे। हिकु तरफ़ तव्हांजो एज थी वियो ऐं ॿिए तरफ़ असांजो मिसाल जेंडर तरफ़ रखूं था त ऐं हीउ जेको टियों आहे उहो फिल्टर आहे, जेको फिल्टराइज़ेशन करे थो इन ॿिनि जे विच में। ऐं तंहिंखां पोइ असां ॾिसंदासीं त हाणे की असां हिन में थोरो करे ॾिसूं त हाणे ही असांजो टाइटल अची वियो। टाइटल 1 आहे, टाइटल सब टाइटल आहे, तव्हां इहे सभु शयूं हिन में ॾेई सघो था। हाणे त इनखे तव्हां एडिट करे सघो था। मिसाल सिंपल बार इनखे तव्हां एडिट करे सघो था हिननि मां। ऐं उन खां पोइ ही मुख़्तलिफ़ प्रॉपर्टीज़ आहिनि जंहिंमें तव्हां वञी करे हिन
चार्ट की जेको आहे चेंज करे सघो था। मिसाल कलर आहे, हिन मां कलर चेंज करे सघो था। ग्रिड लाइन हिन जे विच में कुझु लाइन तव्हां एडजस्ट करे सघो था, उहे ठीकु आहे। ही आहे सॼो चार्ट जी अपीयरेंस, चार्ट तव्हांजो कीअं सां अचे उनखे तव्हां करे सघो था। ही मुख़्तलिफ़ ऑप्शन्स आहिनि, कुझु जेके ई एलिमेंट्स प्रॉपर्टीज़ आहिनि। मिसाल तौरु असां थोरो असांजे बार ग्राफ खे असां कयूं था ओके, जॾहिं असां हिनखे ओके कयोसीं त असांखे अहिड़े क़िस्म जा कुझु मैसेज मिलियो जंहिंमें असां जेको कुझु मेन्यू हिनखे ॾिनो आहे उहो सभु असांखे ॿुधाए थो त हिन में सॉफ्टवेयर तव्हां लाइ कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं जेके ठाहियूं आहिनि। हाणे हिन में असां वटि जेको आहे जेंडर जेको आहे एज आहे असांजो, उहो जेंडर मुताबिक़ आहे। जीअं त मेल असां हिनखे ॾिनोसीं त हिन में मेल में असांखे ही एज आहे। ही हाणे तव्हां हिनखे डबल क्लिक करे त हिन में अची वियो। हिन में तव्हां ॾिठो हूंदो त हिकु साॻी क़िस्म जी विंडो तव्हांखे थ्योरिटिकल में मिले पई सेक्शन ॿ हिन में, त उन में अहिड़ी क़िस्म जी सभु शयूं हुयूं। हाणे हिन सभिनी खे असां डिस्कस कंदासीं जॾहिं असां डिस्कस कंदासीं बार ते, बार ग्राफ जी डिस्कस कंदासीं त उनखे शयुनि खे कंदासीं। ही आहे चार्ट जी साइज़ आहे, ही हुनजो वेरिएबल, ही हिन चार्ट जी साइज़ आहे। हिन चार्ट खे तव्हां हिन हाइट ऐं विड्थ जेका तव्हां उनजी नंढी ऐं वॾी करे सघो था, हिनखे रीसाइज़ करे सघो था। ऐं प्लस में हिन में कुझु वेरिएबल आहिनि, उहो वेरिएबल खे बि तव्हां सां कुझु एडिट करे सघो था। को नओं वेरिएबल एड करणु चाहियो त उहो बि तव्हां करे सघो था। ऐं अहिड़ी तरीक़े सां ही कुझु शयूं हुयूं जेके असां कयूं था। इन सां पोइ जेकॾहिं असां ग्राफ में वञी करे असां वरी ॿीहर असां कयूं था हाणे गैलरी में। हाणे असां स्केटर प्लॉट ते कयोसीं त ही मुख़्तलिफ़ स्केटर प्लॉट जी टाइप्स आहिनि, उहे असांजे साम्हूं अची विया। या हिस्टोग्राम कंदासीं, हिस्टोग्राम जा मुख़्तलिफ़ जेको अची विया। हाणे जरा हिनखे ड्रैग करे या हिनखे तव्हां डबल क्लिक कंदासीं त हीअ अची वियो हिस्टोग्राम। ऐं हिस्टोग्राम असां पंहिंजी एज खे हिते आणियूं था ऐं मिसाल जेंडर खे असां हिते हिन में आणियूं था। एज ऐं जेंडर जो कॉम्बिनेशन पाण ॾिसूं था। ओके कयोसीं त तव्हांखे त ही ग्राफ टाइटल में अची वियो ऐं ही तव्हांजो नोट्स, ही असांजी ग्राफ अची वियो। मेल सॼो हिन में फीमेल आहे, सभु मेल आहिनि, इन करे असांजो इहो थो अची वञे। दोस्तों इन तरीक़े सां तव्हां ॾिठो त असां इन पंहिंजे ग्राफ में बार जेको ग्राफ आहिनि इन में असां वञी करे तव्हां इनखे काफ़ी कमु करे सघो था। ऐं ख़ासि तौर ते असां ॿ शयूं सिखियूंसीं, चार्ट बिल्डर ऐं लेगेसी में ही मुख़्तलिफ़ जेके चार्ट आहिनि। ईंदड़ वीडियो में इनशाला आउं बार खे ऐं बॉक्स प्लॉट, हिस्टोग्राम ऐं बॉक्स प्लॉट ते हर हिकु ग्राफ ते हिकु नई वीडियो ठाहे करे अव्हां जे लाइ पेश कंदासीं। तेसिताईं इंतज़ारु कयो ऐं तमामु जल्द इहे वीडियोज़ बि इनशाला अपलोड थी वेंदियूं। ऐं तेसिताईं हिन चैनल खे तव्हां ॾिसंदा रहो ऐं जेकॾहिं मुमकिन हुजे त तव्हां हिनखे पंहिंजो शेयर बि कयो ऐं हिनखे चैनल खे तव्हां सब्सक्राइब कंदव त ॾाढो बहितरु रहंदो, छो जेका बि नई वीडियो ईंदी त फौरी तौर ते तव्हांखे उनजे लाइ इत्तला मिली वेंदो। वरी बि उहा आख़िर में त जेकॾहिं को किताब जेके मूं थ्योरिटिकल पार्ट में ॿुधाया आहिनि, इन मां को किताब खपे तव्हांखे सॉफ्ट कॉपी, त तव्हां मूंखे ईमेल कयो। आख़िर में तव्हांजी तमामु वॾी महिरबानी।